यानी फौज में ड्यूटी आई हो न हलो ना यार मूंखे शर्म थो अचे। शर्म वरी छाजो मसलो पाण फौज में हलियासीं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त पाण भॼी वेंदासीं या त पाण ट्रेनिंग ते मोकिलींदा। जे भॼी वियासीं त सही आहे, जे ट्रेनिंग ते मोकिलूं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त पाण यूनिट में रखंदा या त पाण बॉर्डर ते मोकिलींदा। जे यूनिट ते रखूं तॾहिं सही आहे, जे बॉर्डर ते मोकिलूं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त जंग थींदी या त अमन हूंदो। जे अमन हो त सही आहे, जे जंग थी त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त दुश्मन खे पाण मारे छॾींदासीं या दुश्मन पाण मारे छॾींदो। जे दुश्मन खे पाण मारे छॾियो त सही आहे, जे दुश्मन पाण मारे छॾियो त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त पंहिंजा लाश पंहिंजा फौजी खणी ईंदा या त पंहिंजा लाश दुश्मन फौजी खणी वेंदा। जे पंहिंजा फौजी खणी आया त सही आहे, जे दुश्मन फौजी खणी विया त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त पाण जंग में उछलाए छॾींदा या त खॾ खणी ढके छॾींदा। जे खॾ खणी ढके छॾूं त सही आहे, जे जंग में उछलाए छॾूं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त पाण जानवर खाई वेंदा या त पाण पखी खाईंदा। जे जानवरनि खाधो त सही आहे, जे पखियुनि खाधो त पंहिंजूं हॾियूं बची वेंदियूं। जे हॾियूं बची वियूं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त हॾियूं सड़ी वेंदियूं या त साबुण ठाहिण वारियूं कंपनियूं खणी वेंदियूं। जे हॾियूं सड़ी वियूं त सही आहे, जे साबुण ठाहिण वारियूं कंपनियूं खणी वियूं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या त उहो व्यंजन वारो साबुण ठाहींदा या त कपिड़नि धोअण वारो साबुण ठाहींदा। जे कपिड़नि धोअण वारो साबुण ठाहूं त सही आहे, जे व्यंजन वारो साबुण ठाहूं त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या हुन जा मर्द व्यंजंदा या हुन जा मायूं व्यंजंदियूं। जे मर्द हुन जा वेहंदा त सही आहे, जेकॾहिं मायूं वेहंदियूं त हिन ॻाल्हि खां मूंखे वॾो शर्म थो थिए।